अस्सलाम वालेकुम या अली मदद। जिए सिंध, जिए लतीफ़ जी धरती, जिए लतीफ़ जी ॿोली, जिए मुंहिंजा माण्हू। दोस्तो जीअं त हिन टाइम असां जेको मौजूदु आहियूं, ही असांजे सिंधु दरिया वां पोइ ॾिसी रहिया आहियूं। ही पुल आहे खैरपुर पुल ऐं लारकाना पुल। ऐं हींअर असां बिल्कुलु जिते बीठा आहियूं, हिन पासे ॾांहुं हीअ लारकाने जी हद आहे, ही खैरपुर जी हद आहे, ही असांजो सिंधु दरिया आहे। ऐं ही सिंधु दरिया जेको पाणी हली रहियो आहे, ऐं हीअ असांजो जीअण जो सहारो आहे। दरिया पंहिंजो ॾींहों ॾींहुं मौजनि में ईंदो वञे थो, ऐं हीउ पाणी अॻिते हलंदो थो रहे, ऐं असां जूं ज़मीनूं आबाद कंदो वेंदो, ऐं ज़मीन में फसल थींदा, असांजा माण्हू फसल पोखींदा। फसलनि खां बाद में जॾहिं फसल तयारु थींदो, वरी उनखे असां खाईंदासीं। बहरहाल पाणी ज़िंदगी आहे, पाणी ज़ाया न कयो। ऐं जॾहिं हेॾो असां वञण जे लाइ थियो, सोचियो त असां सिंधु दरिया जो जेको नज़ारो आहे पंहिंजे दोस्तनि खे ॾेखारियूं। दोस्तो ॾिसो, माशाअल्लाह, सिंधु असांजो सिंधु दरिया। दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख इंसान ॿुधे मुंहिंजे माण्हुनि वठी हर हर जनमु भरिबो, मिठा मेहरान में मिलबो। वठी हर हर जनमु भरिबो, मिठा मेहरान में मिलबो। ख़त्म हूंदा हथी वेंदी, ख़त्म हूंदा हथी वेंदी, चिठीअ चांडाण में मिलबो। वठी हर हर जनमु भरिबो।